सोराब सुमरे के वज़ीर आज़म जी कुर्सी जी दावत ॾींदासीं सर। वज़ीर आज़म ठाहींदुमि मूंखे। बिल्कुलु सर, इहे ॾींहं बिल्कुलु अचणा आहिनि जो शेरवानी अॻु में ई पाए आयो सर, इहे ॾींहं अचणा आहिनि छो त वज़ीर आज़म हाणे अॻिते इहो ई थींदो, ईअं ई थींदो। माना अञा अॼु तव्हां मूंखे वज़ीर आज़म ठाहे छॾियो। मां तव्हांखे शुरूअ में ई चवंदुमि न एस्टेब्लिशमेंट जा माण्हू आहियो। हा बिल्कुलु। त हाणे वज़ीर आज़म थी करे ॻाल्हाइणो आहे या सोराब सुमरो थी करे ॻाल्हाइणो? तव्हांखे हाणे मेरी बात सुने क्या हो रहा है? मैंने सबसे पहले आके सबको ठीक करना है। क्या ठीक है? ईअं त न आहे ॻाल्हाइणो साईं, तव्हांजी मर्ज़ी आहे। तव्हां वज़ीर आज़म कहिड़े बि दुनिया जे वज़ीर आज़म उहो त वज़ीर आज़म आहे ईअं, उहो आहे। असां त नथा थी सघूं फ़िलहालु ईअं ऑर्डिनरी तौरु वेठा आहियूं। थाट तव्हां ॾिसणु चाहियो था, मतिलबु अगरि इन केस वज़ीर आज़म थी वञे सोराब सुमरो त छा कंदो? छा कंदो? ठीकु आहे। सोराब हर माण्हू जो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे। सोराब सुमरो अहिड़ो कहिड़ो कमु आहे जेको सम्झे थो त माना असांजे मुल्क में हीउ सही न पियो थिए, हिनखे मां रोकराईंदुमि ऐं हीअं हुजणु घुरिजे, उहो तव्हां इम्प्लीमेंट करायो आहे। इहे सभ खां पहिरियां ईअं हुजणु खपे। असां वटि जेके हुक्मरान आहिनि, जेके वरी ठाहिनि था आइन कानून वग़ैरह, उहे उन ते पाण इम्प्लीमेंट नथा कनि, पाण अमल नथा कनि उन ते। पर जेकॾहिं मां वज़ीर आज़म थी वञा हा त जमहूरी रवायतनि खे क़ाइमु रखंदे सभ खां पहिरियां पाण उन ते अमल कयां। यानी मिसाल ॻाल्हि मां ॾिसां थो, जेकॾहिं चवां थो त करप्शन आहे असांजे मुल्क में ॾाढी घणी, महांगाई वधीक आहे, त मां उन महिल पहिरियां त करप्शन पाण न कयां। छो जो असां वटि थींदो ई आहे न, मथां खां वठी शुरू आहे करप्शन हेठां खां ताईं। तालीम जी तमामु घणी ॾाढी फुक़दान आहे, घटिताई आहे, ऐं सिहत जे हवाले सां इहे ॾाढियूं माना मेन शयूं आहिनि। बेरोज़गारी तमामु घणी आहे। सिहत, तालीम ऐं रोज़गार तव्हांजी नज़र में इहे तमामु अहम ज़रूरी आहिनि। कहिड़े एजेंडा तहत ते तव्हां तालीम जो निज़ाम बहितर करे सघो था? तालीम जे लाइ बहितर इहो ई आहे त सभ खां पहिरियां जीअं मां तव्हांखे सभु चयो न, पंहिंजे पाण ते इम्प्लीमेंट करायां उहे शइ। सभ खां पहिरियां प्राइवेट स्कूल बंदि करायां। सभु प्राइवेट स्कूल बंदि कयो। सरकारी स्कूल जेके आहिनि उहे आहिनि, ऐं पंहिंजा ॿार बि उते पढ़ाईंदा। पंहिंजा ॿार जॾहिं सेक्रेटरी जा ॿार उते पढ़ंदा, मिनिस्टर जा ॿार उते पढ़ंदा, प्राइम मिनिस्टर जा ॿार उते पढ़ंदा, सॼी काबीना जा ॿार उते पढ़ंदा सरकारी स्कूलनि में, त तालीम जो मयार बहितर बि थींदो। ऐं जेके पढ़ाइनि था उन्हनि खे बि इहो भउ हूंदो त साईं हाणे मिनिस्टरनि जा ॿार हिते पढ़नि था, असां वटि तालीम जो मयार बहितर बणायूं। छो जो मिनिस्टर ज़ार हुन खां पुछंदो न, भाई छा था कयो, छा था पढ़ायो ॿारनि खे? काबीना, तव्हां पंहिंजी काबीना में अक्सरियत घणी मर्दनि जी रखो, औरतनि जी रखो आहे? मां 50-50 रखां, ॿई गॾु। यानी जेका ॾिसूं हा त जेको ही मिनिस्ट्री जेका औरत सुठो हलाए सघे उते औरत खे रखूं, जेको मर्द सुठा हलाए सघंदो उन मर्द रखंदो, माना बराबरी बुनियाद ते रखूं। नशरियात जो मिनिस्टर कंहिंखे करे आहे सोराब सुमरो जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे आहे? इंफॉर्मेशन मिनिस्टर मुंहिंजे ख़्याल में सजाद सुहाग सुठो करे सघे। सजाद सुहाग नशरियात जो मिनिस्टर। असांजे प्रोग्राम में सजाद सुहाग खे कान का मिनिस्ट्री हिन ख़ासि करे सेगमेंट में मिलंदी आहे, ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे। सजाद भाई वरी बसि पार्तू हुजनि मथां वाक़ई न कंहिं ॾींहुं तव्हांखे मिनिस्ट्री मिली वञे का। नशरियात जो मिनिस्टर सजाद सुहाग खे रखो आहे, ऐं कानून जो वज़ीर कंहिंखे रखो आहे? कानून जो वज़ीर अदाकार मां जेकॾहिं तव्हां पुछो था त असां उहो रखां हा जेको पाण वकील बि हुजे, जेको कानून घटि में घटि ॼाणंदो त हुजे। असां वटि अक्सर ईअं थींदो आहे त डॉक्टर जेके आहिनि उहे पेट्रोलियम जा मिनिस्टर थी वेंदा आहिनि। असां वटि ईअं थिए थो। त मां सम्झां आफ़ताब मलिक ॾाढो सुठो असांजो आर्टिस्ट बि आहे, वकील बि आहे, कानून खे सम्झे बि अथो। कल्चर जो मिनिस्टर कंहिंखे रखे आहे? सिंध जो सकाफ़त जो वज़ीर मां अयूब गाद साहिब खे रखां। अयूब गाद साहिब खे? छो एॾो उनखे ख़बर आहे सकाफ़त जी, सिंध जी सकाफ़त जी, लतीफ़ शनास आहे, ऐं उनखे ॿोली जी ख़बर आहे। असांजी सकाफ़त असांजी सिंध जी ॿोली आहे। पंहिंजी सकाफ़त हूंदी उन माण्हुनि वटि आहे जंहिं वटि पंहिंजी ॿोली हुजे, जंहिं वटि पंहिंजी धरती हुजे, ऐं लतीफ़ शनास हुजे। त अयूब गाद खां वधीक मूंखे ॿियो को नज़र नथो अचे। तमामु ज़बरदस्त। अयूब गाद साहिबु कल्चर जा मिनिस्टर हुजनि हा, ऐं ॾाढो सुठो जवाबु ॾिनो आहे असांखे। सोराब सुमरो बाबा अयूब गाद साहिब खे मिनिस्ट्री ॾेई छॾी आहे, वाह वाह। ऐं फाइनेंस मिनिस्टर केरु हुजे आहे सोराब सुमरो जेकॾहिं? फाइनेंस मिनिस्टर रखां जेको सलाहुद्दीन तुनियो साहिबु। फाइनेंस मिनिस्टर सलाहुद्दीन तुनियो साहिब खे? छो जो मूंखे ख़बर आहे त उहो पाण ऑलरेडी करोड़पति आहे। हा, फाइनेंस मिनिस्टर बि खज़ाने ते उनखे रखो जंहिंखे माना खज़ानो ख़ाली करण जी का बुख न हुजे। चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी सिफ़ारिश करण जे लाइ तव्हां कहिड़े अहिड़े आर्टिस्ट खे रखंदा त हीउ हुजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ? अदाकारनि में सोचां थो मां कहिड़ो हुजे, माना हा मुनीर पठाण खे रखो। वाह, मुंहिंजे ख़्याल में ॿियों दफ़ो इहा
सीट मुनीर पठान दबदबे वारो आहे न, माना फ़िलहालु ईअं वेठो हूंदो न शहपर खणी ईअं ॾिसंदो कंहिंखे फ़िलहालु ईअं, त अॻियां ॿिया असांजा पाड़ेसिरी मुल्क सोचींदा पहिरियां, माना विहण खां पहिरियां। सेहत जो कहिड़ो फार्मूलो सिहत जो बि इहो ई फार्मूला आहे त सभई प्राइवेट हॉस्पिटल बंदि थियनि? बंदि थियनि। जेके बि डॉक्टर प्राइवेट क्लिनिक खोले वेठा आहिनि या हॉस्पिटल्स खोले वेठा आहिनि, उन्हनि सभिनी खे सरकारी नौकरी ॾियो, सरकारी अस्पतालुनि में उहे सुठो इलाजु कंदा। उन्हनि खे ओतिरी इनकम ॾियो महीने जी जेतिरी उहे प्राइवेट में कमाइनि था, ओतिरी उन्हनि सां सरकारी में ॾियो था। छो खोलींदा सरकारी? पूरी दुनिया हिकिड़े पासे थी वञे हा ऐं असांजो मुल्क हिकिड़े पासे हुजे हा। सोराब सुमरो उन वक़्तु वज़ीर आज़म हुजे हा ऐं कुझु अहिड़ियूं दुनिया जूं शर्त शराइत हुजनि हा जेके असांजे क़ौमी, असांजे दीनी, असांजे इन्हनि सभिनीनि मामलनि जे ख़िलाफ़ु हुजनि हा ऐं असांखे जेकॾहिं उन्हनि जी ॻाल्हि नथी मञणी पवे त पोइ असां सां हू पूरी दुनिया गॾु विढ़े थी। त इन सिचुएशन में सोराब विढ़णु पसंदि करे हा या उन्हनि जी ॻाल्हियूं मञणु पसंदि करे हा? न, विढ़णु पसंदि करे। छो जो जेका पंहिंजे क़ौमी जी मुफ़ाद में जेका शइ न हूंदी, भली पोइ सॼी दुनिया मुखालिफ़ हुजे त तव्हां इहा छा था कयो, पर जेकॾहिं मुंहिंजी क़ौम जी मुफ़ाद में आहे उहा शइ त भली पोइ असां मरी वञूं, उहो मसइलो न आहे। अची करे हमिलो कनि, पोइ या मरंदासीं या मारींदासीं, पर जेका क़ौमी मुफ़ाद में जेका ॻाल्हि हूंदी उन तां न हटंदासीं।